अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भली कार। नाज़रीन किराम, अॼु असांजो हिकिड़ो अहम मौज़ू आहे। आहिनि त सभई क़ुरान जा मौज़ू, कंहिंखे चइजे अहम ऐं कंहिंखे चइजे ग़ैर अहम, लेकिन हीउ जेको मौज़ू आहे असांजे मुआशरत सां इन जो तालुक़ु आहे। माना कमाइणु, रिज़्क़, धंधो, इन मौज़ू इन सां तालुक़ु आहे। ॾिसो, अलाह ताला हीअ काइनात ठाही आहे ऐं असां जूं अखियूं, असांजा कन, इहे असांजा हथ सभु अलाह ठाहिया आहिनि। सॼे काइनात ते अलाह जो हुकुम हले थो। माउ जे पेट में ॿारु अलाह पैदा थो करे। हिन धरतीअ ते जेको बि हिन कारखानो ठाहियो आहे, 7 आसमाननि खां वठी ककर, समुंड, ज़मीन जो पेट, पहाड़, इहे हवाऊं, इहे सभु कारखानो असांखे ज़िंदा रखण जे लाइ इहे मुख़्तलिफ़ शयूं पैदा थो करे। हालांकि हिन धरती, हिन काइनात में तमामु ज़रे जे बराबरि आहे, पर लॻे ईअं थो त सॼे काइनात जो मक़सदु ई असांजी हीअ धरती आहे जंहिं ते असां पैदा थिया आहियूं ऐं असांखे क़ाइमु दाइमु रखण जे लाइ सॼो कारखानो अलाह सां हलाए पियो थो। ज़मीन में हिकिड़ो दाणो कणिक जो विझूं था त उन मां 100 दाणा निकिरी पवनि था। माना त इहो अलाह जो राज़ आहे न। दाणे मां 100 दाणा कीअं था निकिरनि? जे दाणे मां हिकिड़ो दाणो निकिरे त पोइ त जेतिरी कणिक खाऊं ओतिरी असांखे ॿिज लाइ रखणी पवे। त माना अलाह असांखे हिते रखणु चाहे थो। वरी पहाड़नि ते बर्फ़ थो ॼमाए त जीअं आस्ते आस्ते पाणी उतां पिघरे ऐं पोइ नदियूं सॼो साल वहनि। हैदराबाद जो पाणी असां हितां दरियाए सिंध मां खणूं था, इहो बर्फ़ जो पाणी आहे। ऐं जेकॾहिं इहा बर्फ़ न ॼमे त बसि पाणी दरियाए सिंध में तॾहिं वहंदो जॾहिं मींहुं पवंदो। उन खां पोइ चुको पाणी जो कोन हूंदो, सॼी इंसान ज़ियाद मरी वेंदी, फसल कोन थी सघंदा। त अलाह ताला इहे सभु शयूं असांजे लाइ तयारु कयूं आहिनि। वरी असांखे हिन धरतीअ ते आणण लाइ हथ ॾिनई ऐं बाक़ाइदे उहे असीं शयूं पकिड़े सघूं था। ॾिसो न, पकिड़े ज़ोर ॾेई सघूं था, कोडर हणी सघूं था, इन हथनि सां कमु करे सघूं था। पेर ॾिनई जंहिंजे मथे बीह था रहूं। हे 2 पेरनि, इन 2 पेरनि ते बीहणु मुमकिन कोन्हे को। तव्हां मुर्दे खे बीहारे ॾेखारियो 2 पेरनि ते, नंढड़ा पेर आहिनि, इन ते हेॾो बुत नथो वेही सघे। हाणे जॾहिं असीं पेरनि ते उथी बीहूं था त इहो कननि में अंदरि उहो बैलेंसिंग सिस्टम आहे, जेको रिंगूं आहिनि उन में पाणी थो हले, जेको असांखे जीअं हो रसीअ ते हलंदो आहे न जादूगर, पोइ लठ खे हीअं कंदो आहे। इहे लठियूं असांजे कननि में आहिनि। उन खां पोइ टंगूं, ॿाहूं, पेर ॾिनई जंहिंसां असां कमु करे सघूं। इहे इन लाइ ॾिना अथसि त हे जेके अलाह जूं शयूं आहिनि, जेके ॿनियूं आहिनि, उन में असीं ॿिज करे सघूं। जेकॾहिं दरिया में पाणी थो हले त उन मां कढी ॿनीअ ताईं पहुचाए सघूं, खोटाई करे सघूं, सिरूं विझी सघूं, मज़ूरी करे सघूं, खेती करे सघूं। इहो सॼो बुत असांखे इन कम लाइ ॾिनो अथई त पंहिंजो रिज़्क़ कमायो। लेकिन हिन धरतीअ खे हलाइण जे लाइ हर इंसान खे पंहिंजे खांचे में रखियो अथसि। हिकिड़ो अमीरनि जो तबिके में थो कंहिंखे पैदा करे, कंहिंखे ग़रीबनि जे तबिके में, कंहिंखे विचोले तबिके में। इहे तबिका इन लाइ पैदा करे थो छाकाणि त जीअं दुनिया जो धंधो थी सघे। जेकॾहिं सभिनी वटि हिक जेतिरो पैसो हूंदो, या तूं बि रहीस मां बि रहीस, त पोइ गॾो केरु हक़ ॾींदो? अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त जेको असांजो रिज़्क़ आहे, इन जो राज़ छा आहे, क़ुर शरीफ़ मां असांखे ऐं कहिड़ी ख़बर थी पए। हीअ मां हिकिड़ी स्लाइड ॾेखारी आहे तव्हांखे, फेसबुक फलाह आख़िरत। इहो आहे असांजा जेके हिन टीवीअ जा प्रोग्राम आहिनि, इहे फेसबुक में हिन नाले सां सेव थींदा आहिनि। त इन करे जेकॾहिं तव्हां पोयां प्रोग्राम बि हिन फलाह आख़िरत जा ॾिसणु चाहियो त हिन फेसबुक ते वञी फलाह आख़िरत लिखंदव त तव्हांखे ही मिली वेंदा। अलाह ताला हर शइ खे हिकमत सां पैदा कयो आहे। हर शइ जी हिकमत आहे। हिकिड़ो वणु आहे, उनजी पंहिंजी हिकमत आहे। पहिरीं छांव जे मेवे जो वणु आहे त मेवो ॾींदो रहंदो, वरी जंहिंजी उमिरि ख़तमु थी वेंदी, सड़ी वेंदो, त वरी इहो अॻिते हली ज़मीन में पूरजी वेंदा आहिनि जा पन बन। वरी 300 सालनि, 300 मिलियन सालनि खां पोइ उन मां वरी गैस ऐं पेट्रोल ठही पवे। हे जेको गैस ऐं पेट्रोल, इहे वण आहिनि या इंसान या मोल जानवरनि जा हॾा जमाए शइ पैदा थी थिए। त हर शइ जी हिकमत आहे। मिसाल तौरु क़ुर शरीफ़ जे बारे में हे इमामुल इनकलाब हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी फरमाए थो त हर शइ जी हिकमत आहे। मिसाल तौरु क़ुर निमाज़ जे मुतालिक़ इहो फरमायो आहे त अक़ीम सलात लि ज़िक्री, माना तव्हां निमाज़ पढ़ो त यानी निमाज़ अदा कयो इन लाइ त इंसान खे रब यादि ईंदो रहे।
माना निमाज़ आहे रब खे यादि करण लाइ। हाणे उन निमाज़ जी इहा हिकमत आहे त अलाह खे यादि कजे। जंहिं निमाज़ में हिकमत न आहे त उनखे छा चइबो? इहा मुनाफ़िकानी निमाज़ आहे जेका इन में हिकमत न आहे। साॻे नमूने सां क़ुर हकीम जे निस्बत चयो वियो, अलाह ताला फरमाए थो त हुदल लिल मुत्तकीन। हिते मौलाना साहब जेको आहे सो मुत्तकीन थो ॾिए अहिड़ा शख़्स, अहिड़ा इंसान जेके पंहिंजी जान माल क़ुर्बान कंदा रहनि था हिन धरतीअ ते इंसाफ़ क़ाइमु करण लाइ। तंहिंजे करे मुत्तकीन जी माना आहे इंसाफ़ क़ाइमु करण वारनि लाइ क़ुर रहनुमाईअ जो कमु करे थो। इन हिकु जुमिले क़ुर जी हकीम जी हिकमत ज़ब्त कई आहे त याने हाणे जेकॾहिं क़ुर पढ़ण जो मक़सदु इंसाफ़ क़ाइमु करणु न आहे त पोइ इहो हक़ीक़त में क़ुर न पियो पढ़े ऐं इहो मुनाफ़िकाना निमाज़ वांगुरु दुनियावी फ़ाइदे लाइ क़ुर खे जेको सो ढाल करे इस्तेमालु थो करे। यानी क़ुर सम्झी पढ़ण वारा उहो इन नियत सां पढ़ंदा त असां इंसाफ़ क़ाइमु करण वारा हिन धरतीअ ते थियूं। हाणे अचो त क़ुर खे असीं ॾिसूं त पहिरियों असांजो मौज़ू आहे त रिज़्क़ ॾिए केरु थो। पहिरीं अचूं त क़ुर अलाह साईं फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अलाह फरमाए थो त मां इन इंसान ऐं जिन्हनि खे पैदा कयो पंहिंजी ताबदारीअ लाइ। यानी हिते याबुदून जो मतिलबु आहे त मूंखे बिना ॾिठे, अलाह साईं छा थो चवे, मूंखे बिना ॾिठे मुंहिंजे हिन कारखाने जी कारीगरीअ खां मुतासिर थी मुंहिंजो चवणु वठनि त वाकई जंहिं हेॾो सिस्टम ठाहियो आहे इहो वाकई अलाह अकबर आहे ऐं आउं उन जे चवण ते हलंदुसि। इहा आहे इबादत। त चए थो मां इंसाननि जिन्हनि खे अकुल शऊर ॾेई इन कम लाइ मोकिलियो आहे त मुंहिंजी इबादत कनि यानी मुंहिंजो चयो वठनि। ॾिसो न दुनिया में तव्हां कंहिं बि माण्हूअ खे जेकॾहिं एप्रिशिएट कयो था, सम्झो था त को वॾो माण्हू आहे त उन सां मिलणु ज़रूरी कोन्हे, बल्कि 99% वॾा माण्हू असांखां अॻु में ख़तमु थी चुका आहिनि। साइंटिस्ट एनस्टाइन, न्यूटन, गुलीलो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, पंहिंजो शेख अब्दुल क़ादिर शाह जीलानी, इहे सभई बुज़ुर्ग असांखां अॻु गुज़री विया आहिनि। पर असां हुनखे कीअं था सुञाणूं? उनजे लिखियल किताबनि मां। असां हुनजे किताबनि खे पढ़ी चऊं था वाकई वॾी शख़्सियत थी। एनस्टाइन जी थ्योरी ऑफ रिलेटिविटीअ ते नज़र विझूं था, चऊं था वॾो साइंसदान हो। त पोइ अलाह ताला जेको मख खे थो उॾाए, मच्छर पैदा कया अथसि, इंसान पैदा अखियूं कन, त पोइ इहे हुन जा कम ॾिसी छो न चऊं त अलाह अकबर। पोइ अलाह अकबर सां गॾु चऊं अल्हम्दुलिल्लाह त अलाह साईं हेड़ी तो कारखानो ठाहियो आहे। वरी सुभान अलाह माना अलाह साईं तुंहिंजे डिज़ाइन में को डिफेक्ट कोन्हे को। माण्हुनि हिकिड़ो मख जी जेनेटिक फेराए ऐं उनखे टे पर करे छॾिया, उॾी कान पई सघे। त अलाह जेका मख पैदा कई आहे पंहिंजे जिस्म जे साइज़ ऐं परनि जी डिज़ाइन उन मुताबिक़ आहे, या वधि में वधि डिज़ाइन आहे, इन खां वधीक इम्प्रूवमेंट इंसान जी इन मख जी नथी थी सघे। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए त मां इंसाननि जिन्हनि खे पंहिंजी इबादत लाइ या पंहिंजी फरमान बरदारी लाइ पैदा कयो आहे। अलाह फरमाए थो मां उरीद मिन्हुम मिन रिज़्किन, आउं उन्हनि खां इहो पैदा करे, अलाह इहो नथो चए त मुंहिंजा ॿेली थी कमु कनि, मूं लाइ मज़ूरी कनि या मुंहिंजे लाइ घर ठाहिनि। चए थो मां उरीद मिन्हुम मिन रिज़्कियूं व मां उरीद ऐं युतइमून। चए थो न मां इन्हनि माण्हुनि खां जेके मां पंहिंजा बाना पैदा कया आहिनि, न को इन्हनि खां मां को रिज़्क थो घुरणु चाहियां, न को मां चवां थो त मूंखे खाराइनि पियारनि। छा असां अलाह लाइ कुझु खाराइण प्यार कयूं था? न, बल्कि इन अल्लाहु रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन, बल्कि उहो ई अलाह साईं एॾी ताक़त वारो जेको सभिनी खे रिज़्क पहुचाए थो। इन मां ख़बर पई त रिज़्क जेको असां खाऊं था इहो अलाह असांखे ॾिए थो। इन ते जामे तिर्मिज़ी हदीस शरीफ़ा रसूल असां फरमायो त जेको आहे सो इन अल्लाह ताला यकूल, माना अलाह ताला इहो फरमायो आहे या बिन आदम, ए आदम जा औलादो, तफर्रग लिइबादती अमलउ सदरक गिनऊ व असुद फ़क़रक। चई त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चवण ते हलंदव, मुंहिंजी इबादत लाइ पाण खे फारिग कंदव, आउं तव्हांजे दिलि खे बाछाव करे छॾींदुसि ऐं तव्हांखे तंगी तव्हां ॾे न ईंदी। इला तफ़ल जे इहो कमु न कंदव मलअतु यदई शुगलऊं वलम असुद, तव्हांखे 24 कलाक बिज़ी करे छॾींदुसि, तॾहिं बि तव्हांजो पेट कोन भरबो, तव्हांजी पूरत कान पवंदी। इहो फरमायो कंहिं? अलाह ताला फरमायो ऐं हदीस आहे रसूल अल्लाह। इहे रिज़्क अचे किथां थो? अलाह ताला असांखे ॿुधाए थो क़ुर में त रिज़्क अचे थो आसमान मां। क़ुर शरीफ़ में अचे थो वफ़िस समाए रिज़्कुकुम वमा तुअदून, चए थो तव्हांजो रिज़्क आसमाननि मां थो अचे। माना इहो अलाह ताला फ़ैसिलो थो करे
पहिरियों त तव्हांखे कहिड़ी कैटेगरी में रखे, फ़क़ीर जी कैटेगरी में रखे, मज़ूर जी कैटेगरी में रखे, या विचोले तबिके में रखे, या वॾे तबिके में रखे। हाणे उते तव्हांखे उन हिसाब सां रिज़्क ॾींदो, छो तव्हांखे रोल अदा करिणो आहे। इन जो मतिलबु इहो न आहे त जेको हेठि तबिके में आहे उहो उनजो गंदो रोल आहे, छाकाणि त मार्कूं रोल ते आहिनि। ॾिसो केॾियूं वॾियूं एक्ट्रेस हूंदियूं आहिनि, ऑस्कर रखियल एक्ट्रेस ई कॾहिं फ़क़ीरनि जो रोल अदा कंदियूं आहिनि, कॾहिं चरीअ जो रोल अदा कंदियूं, कॾहिं हीरोइन जो रोल, कॾहिं राणीअ जो रोल। त जॾहिं हुनखे चइजे त तूं चरीअ जो रोल अदा कर, चवंदी न न मां छो चरीअ जो रोल अदा कयां, मां राणीअ जो रोल अदा कयां। ईअं न आहे। साॻिए नमूने सां इंसान खे बि हर रोल ते मार्कूं थियूं मिलनि। थी सघे थो मज़ूर जो रोल अदा करण वारो जन्नत में हलियो वञे ऐं अमीरीअ जो रोल अदा करण वारो जहन्नम में हलियो वञे। तंहिंजे करे इहो मसइलो कोन्हे को। तंहिंजे करे रिज़्क जेको आहे आसमान मां थो अचे। अलाह फरमाए थो तव्हांजो रिज़्क आसमान में आहे। रब समाए वल अर्द, अलाह कसम थो खणे, चए थो त ज़मीन आसमान जो पैदा करण वारो, इन्नहुल हक़, इहा ॻाल्हि बिल्कुलु सची अथव त तव्हांजो रिज़्क आसमान मां थो अचे। या ईअं हक़ आहे मिसल मां अन्नकुम तंतिकून, इहो ईअं आहे, इहो ईअं सचु आहे जीअं तव्हां हींअर कंहिंखे चवंदो पाणी ॾे त वात मां आवाज़ निकिरंदो कोन निकिरंदो, या तव्हांखे शक आहे। मिसाल तौरु तव्हांखे पाणी घुरणो आहे, हाणे तव्हां शक में पओ त मां पाणी जो चवां अलाए वात मां निकिरंदो या कोन निकिरंदो, त तव्हां चवंदो मूंखे 100% यकीन आहे त जे मां पाणी घुरंदुसि ऐं वात मां चवंदुसि अदा पाणी ॾे त वात मां निकिरंदो। अलाह थो चए इहो तव्हांजो आसमान में रिज़्क आहे, इहो सचु आहे, ईअं सचु आहे जीअं तव्हांखे यकीन आहे त मां हींअर वात मां शइ ॻाल्हाईंदुसि त आवाज़ निकिरंदो। इनशाला हींअर ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॻिते हलूं था। हींअर आहे त हर कंहिंजो रिज़्क मुक़ररु आहे। अलाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो सूरतुल हूद में, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्कुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा। अलाह फरमाए थो त जेको बि साह वारो हिन धरतीअ ते रहे थो उन जो खाराइण पीआरण अलाह ते आहे। ॾिसो न, यानी इहो अलाह जो ज़िम्मो आहे त असांखे रिज़्क ॾींदो, पर असांखे ॻोल्हणो पाण, उन लाइ कमाइणो पाण। यालम मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा, ऐं अलाह खे ख़बर आहे त इन जो रिज़्क किथे रखियल आहे ऐं कीअं पहुचंदो। मिसाल तौरु अॼु राति जो तव्हां चांवर खाईंदव, हाणे इहो चांवर जो दाणो अलाए किथां हलियो आहे, इन चांवर जे दाणे खे अलाह ताला हलायो आहे, पोइ चाहे काला शाह काकू खां निकितो आहे या लाड़काने खां निकितो आहे, उन पंधु कयो आहे, फिरंदे फिरंदे तव्हांजे घर में उतां थी तव्हांजी डेगड़ी में पहुतो, ऐं उन माण्हूअ ॾे वेंदो जेको तव्हांजे घर जे भातीअ जे नसीब में आहे। अलाह जे कुल्लुन फी किताब मुबीन, इहो सॼो पंधु चांवर जे दाणे जो, गेह जो, माखीअ जो, अन्न जे दाणे जो, तव्हांखे नौकिरीअ में रुपए जो, 50 रुपए जो, इहो सॼो पंधु अलाह चए थो कुल्लुन फी किताब मुबीन। अलाह वटि जेको प्रोसेसर आहे उन में उहे लाइनूं लिखियलूं आहिनि त हिन माण्हूअ ताईं हीअ शइ पहुचंदी। माना हर कंहिंजो रिज़्क अलाह ते आहे। हाणे सवाल थो पैदा थिए त भला अलाह साईं कंहिंखे घटि थो ॾिए, कंहिंखे वधीक थो ॾिए, कंहिंखे तमामु घणो थो ॾिए। उनजी हिकमत तव्हां अलाह ताला पाण ॿुधाए थो, चलो उन खां ई ॿुधूं था। अलाह साईं फरमाए थो वलौ बसतल्लाहु रिज़्क लिइबादिही लबगौ फिल अर्द, चए थो जेकॾहिं अलाह साईं सभिनी खे रिज़्क वधीक ॾेई छॾे त पोइ त ज़मीन में बग़ावत थी वेंदी। यानी तूं बि रहीस मां बि रहीस, पोइ गॾो केरु हक़ ॾींदो। ॻाल्हि चवण जी इहा आहे त पोइ मज़ूरी केरु कंदो, बनी केरु काहींदो, कपिड़ा केरु सिबंदो, वार केरु ठाहींदो, जुतियूं केरु सिबंदो, केरु सिबंदो, पोइ किथां ईंदा माण्हू? त दुनिया जो निज़ाम ई कोन हली सघंदो। वलाकी युनज़िल बिक़दरिन मा यशा, पर अलाह साईं हर इंसान खे उन जे खाने मुताबिक़ उनखे रोल कहिड़ो अदा करिणो आहे उन हिसाब सां उन ॾे रिज़्क लाहे थो। पर इन जो मतिलबु न आहे त जेकॾहिं मज़ूर जेकॾहिं महिनत करे मथे वञणु चाहे त उनखे रकावट आहे। हर कंहिं में पंहिंजी पंहिंजी एनर्जी आहे, उन मुताबिक़ अॻिते चढ़ी सघनि था, मथां हेठि बि लही सघनि था। अहिड़े अमीर माण्हूअ खे पैदा कयूं पर हुन में एनर्जी कान्हे, ताक़त कान्हे, IQ घटि अथसि, त उहो वरी हेठि लहंदो वेंदो, पैसा ज़ाया कंदो वेंदो, तव्हांजो हेठि तबिके में अची वेंदो। इन्नहू बिइबादी ख़बीरुम बसीर, अलाह ताला पंहिंजे बाने खे ॼाणे बि थो ऐं ॾिसे बि थो त हिन खे केतिरो रिज़्क मिलणु खपे। हाणे इन मां असां वेझो था ईंदा वञूं
त इंसान जो रिज़्क़ फिक्स थियल आहे। टोटल केतिरा दाणा खाईंदो, केतिरियूं शयूं खाईंदो, इहो हुनजे हथ में आहे। केतिरा रुपया कमाईंदो, इन जे हथ में आहे। हथ में न आहे, बल्कि अलाह हुनजा मुक़रर कया आहिनि। पर हिकिड़ी शइ हुनजे हथ में आहे त हलाल खाए या हराम खाए। हज़रत अली करमल्ला वजह निमाज़ ते पियो वियो त घोड़ो ॿाहिरि बीहारे वियो, हिकिड़े की तूं हुनजो संभालजांइ त मां अची निमाज़ खां पोइ तोखे कुझु मज़ूरी ॾींदुसि। पाण जॾहिं मोटी निकिता निमाज़ पढ़ी त उहो जेको भाई हो अमानत वारो घोड़े जी ज़रह लाइ भॼी वियो। पोइ पाण जेको आहे सो विया वञी बाज़ार मां ज़रह वठण, त ॾिठूं त उहो संज जंहिंखे चइबो आहे उहो दरिया दुकान ते टंगियो संदसि ई पियो। पुछईंसि त घणे ॾींदे? चई 2 दरहम। चई हिकिड़ी ॻाल्हि पुछांइ? चई पुछो। चई घणे तो वरितो? चई 1.5 दरहम में। त हज़रत अली करमल्ला वजह फरमायो त मूंखे अजब आहे त मां मस्जिद में वियोसि त हिन जा ग़रीबाना हाल ॾिसी मूं सोचियो त मोटी हिनखे 1.5 दरहम मज़ूरी ॾींदुसि। हिनखे मिलियो 1.5 दरहम पर हराम करे वरितईं। ॻाल्हि इहा आहे। हाणे इहो असांजे हथ में आहे त हलाल करे वठूं या हराम करे वठूं, लेकिन क्वांटिटी चेंज कान थींदी। तव्हां जेकॾहिं हिकिड़ो हराम था खाओ, पर जेकॾहिं तव्हां हलाल तरीक़ो इख़्तियार कंदो त तव्हांखे टोटल अमाउंट पैसनि जो उहो ई मिलंदो। लेकिन उन मां हलाल में हिकिड़ो फ़ाइदो आहे। हलाल में इहो फ़ाइदो आहे त उन में वैल्यू एडिशन थी थिए, माना उन में बरकत थिए थी। हिकिड़ा तव्हांखे 5,000 घर में अचनि हलाल जा, त इन में वैल्यू एडिशन आहे। पर जेकॾहिं 5,000 हराम जा आणींदव त कान का बीमारी, कान को धकु, कोन को एक्सीडेंट, उहे तव्हांजा पैसा चट थी वेंदा। मिलंदा ओतिरा, लेकिन हुन में बरकत आहे। हलाल वारे कम में बरकत आहे। अलाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुहर्रिमू तय्यिबात मा अहल्लल्लाहु लकुम। चए थो ईमान वारो, हे जो तव्हां लाइ अलाह साईं हलाल तरीक़ा अख़्तियार कया आहिनि, हलाल तरीक़े सां जेके तव्हां शयूं आहिनि उन्हनि खे हराम करे त न वठो। वला तातदऊ, ऐं तव्हां ज़्यादती न कयो। हाणे ज़्यादती जी माना छा आहे? ज़्यादती माना आहे त जेको तव्हां पंहिंजे हथनि सां कमायो था उहो पाण खाओ, पंहिंजे बचनि खे खारायो। पर जेकॾहिं को ॿियनि जी हथनि जी कमाई आहे, उहो हुनजे बचनि जे लाइ आहे न। या तव्हां हुनखे मुंडीअ खां झले 7 पुत्र हणंदव थाणे में त कॾो ॾोकड़ न त नथा मारियूं ई था, माना हुननि जी हथनि जी कमाई तव्हां खणंदव, इहा आहे हदुनि खां लंघंदड़। त अलाह फरमाए थो ला तदू, माना पराए हथनि जी कमाईअ जे पोयां न पओ, पंहिंजी खाओ। इहो हराम आहे जो तव्हां ज़ोरीअ हुन पराए टंगुनि ॿाहुनि मां कमायल पैसो तव्हां खणी वञो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, अल्लाह ताला इन ज़्यादती कंदड़ वारनि खां, हदुनि खां लंघण वारनि खां मोहबत कोन थो करे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, जंहिंसां अल्लाह मोहबत न करे जो काइनात में स्टेटस छा हूंदो? त कीड़े मकोड़े जेतिरो मुंहिंजो स्टेटस कोन हूंदो। अॻिते रब साईं फरमाए थो, वकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यिबा। चए थो जेको अल्लाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो हलाल खाओ, सुठो खाओ। वत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼो। अल्लज़ी अंतुम बिही मुमिनून, चओ था त अल्लाह ते असांजो ईमान आहे। पंहिंजा नाला मुस्लमान ई रखियो वेठा आहियो न। जॾहिं अल्लाह ते ईमान अथव त अल्लाह खां परहेज़गारी इख़्तियार कयो, उनजो चवणु मञो, हलाल खे हराम न कयो। मिसाल तौर रब साईं फरमाए थो, वमिन समरात नखील वल आनाब तत्तखिज़ून मिन्हु सकरन व रिज़्क़न हसना। जे मिसाल तो अल्लाह साईं जे त खजूर आहे या अंगूर आहिनि। हाणे इन मां तव्हां नशो था ठाहियो ऐं के वरी उनखे रिज़्क़ हसन था कनि, माना हिकिड़ा माण्हू अंगूर खे ताज़ो ताज़ो खाईंदा या ओॾी महिल जूस कढी पीअंदा, इहो रिज़्क़ हसन आहे। लेकिन उनखे अंगूरनि खे बूटनि सां लताड़े लताड़े होद में, पोइ हुनजा ड्रम भरे ऐं तव्हां 3-3 साल ज़मीन में पूरे छॾियो, धप ई हुन में कीड़ा थी वञनि, वरी उनखे छाणे ऐं पोइ वरी उनखे बोतलुनि में विझी पियो, इहो नशे जो शराब आहे। त अल्लाह ताला जी ॾिनल सुठी शइ खे गंदु करे ऐं पियो, उनजो ज़रूरु उनजी ख़बासत ज़ाहिर थींदी। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यअक़िलून। अल्लाह चए थो जेको मिसाल मुंहिंजो आहे अकुल वारनि जे लाइ मिसाल आहे। त असां छा था कयूं? यानी हिकिड़ो अंगूर आहे, उनखे असीं सुठो खाऊं, ताज़ो खाऊं, बजाए उनखे साड़े गंदु करे ऐं पोइ जेतिरो गंदु वधीक, जेतिरो घणा साल पूरियल हूंदो ओतिरो हुन में ख़बासत वधीक, माना नशो वधीक। अल्लाह फरमाए थो, कुल आराइतुम मा अंज़लल्लाहु लकुम मिन रिज़्क़िन। की तव्हां ॾिसो नथा त अल्लाह तव्हां ॾे जेको रिज़्क़ नाज़िल करे थो, फजअलतुम मिन्हु हराम व हलाला। हाणे उहो साॻियो ई रिज़्क़ आहे। हाणे हलाल के था करे खणनि के हराम। मिसाल जी तौर आहे खीर आहे, तव्हां किलो खीर जो वठणु वियो, हुनखे पैसा ॾिनव 80 रुपया तव्हां खीर ॾिनई, पर तव्हां पुलिस वारा आहियो, साइकिल ते पियो थो वञे, हेॾे बि हेॾे, ऐं हुनखे हणी 2-3 थप वञो, किलो खीर कढी वरितव। हाणे इहो घर वञी चांहि पी अथव, या साॻी शइ तव्हां हराम करे छॾी जेके हलाली। त अलाह थो पुछे, कुल अल्लाह अज़न लकुम अम अलल्लाह तफ्तरून। चई छा अलाह ताला तव्हांखे इजाज़त ॾिनी हुई?
या अलाह ते कूड़ था हणो त इहो जाइज़ आहे, फुर फुर जाइज़ आहे, फुर खे तव्हां जाइज़ था सम्झो, अलाह पुछे थो या अलाह ते कूड़ था हणो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन मां हिकिड़ी वॾी ख़राबी थी पैदा थी। असल में पंहिंजे हथ जी कमाई असां नथा खणूं त हलाल, नथा खणूं त हराम आहे। हाणे इन जे नुक़सान कहिड़ा आहिनि? हिते आम तौर सिंध में 70-80% पावर्टी लाइन खां हेठि माण्हू रहंदा आहिनि, ॾुतिड़ियल माण्हू। हाणे छा थियो आहे त 2-3 असां वटि ख़राबियूं आहिनि। हिकिड़ी डॉक्टरनि जी ख़राबी, पुलिस जी ख़राबी, इहे 2 वॾियूं ख़राबियूं आहिनि। पुलिस ॿध छॾ थी करे इन में अमूमन ग़रीब माण्हू था अचनि। हाणे उहो ग़रीब माण्हू जंहिंखे पुलिस ॿधे थी ऐं उनखे सच पुतरा थी हणे त ॾोकड़ ॾे, न त तोखे असीं कोन छॾींदासीं, पोइ कंहिंजे चिड़च ते, त उनजे ख़ानदान वटि पैसा कोन आहिनि। उहे वञण सां ई वञी वठनि था व्याज ते कर्ज़, व्याज ते पठाण ॾिए थो, थर में वाणिया ॾियनि था। हाणे असांजे सिंधीअ में सिंधी मांडणनि वारा दुकाननि वारनि में धंधो शुरू कयो आहे। हींअर सिंध में जेतिरो व्याज जेतिरा अवाम ॾुतिड़ियल आहे, मूंखे मां नथो सम्झां त कंहिं ॿिए हूंदो। उहो व्याज खणनि था, हुनजा माइट डुकंदा वञी सोन जो पुतली या निमूरी रखे व्याज खणनि था 50-60 हज़ार, उहे वरी ॾियनि था पुलिस वारनि खे, त हुननि खे आजो थो करे। हाणे उहो व्याज हुननि जो सालनि ताईं हले थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त व्याज इन में ऐं छा वरी डॉक्टर ऐं डॉक्टरियाणियूं, ग़रीब ॾुतिड़ियल अचे थी, माईअ खे चए थी तुंहिंजो नॉर्मल न थींदो, इन जो सिज़ेरियन थींदो, टंग फाथल अथसि, पहिरीं त हणंदा कूड़, हाणे जो चवंदा असीं डॉक्टरियाणियूं असीं कंदियूं सिज़ेरियन, दाईअ खां वञी करायो नॉर्मल। ॻाल्हि इहा आहे त इहे पोइ ग़रीब माण्हू जिन खे हाणे सिज़ेरियन जे लाइ हिनखे 15-20 हज़ार खपनि, उहे मायूं व्याज थियूं वञी वठनि। थर में मां ॾाढो वञा थो, मां ॾिठो आहे त तक़रीबन यानी हिकु छॾे ॿियो माण्हू वाणियुनि वटि व्याज में फाथल आहे। हिकिड़ो मास्तर आहे, उन्हीअ सां मां मिली आयुसि, उन जी भेण बीमार हुई, उन ते ख़र्चु आहे 4 लख वाणे खां व्याज कयो अथई। हाणे हुन वाणे हुन मास्तर जी पघार जो चेक बुक पाण रखियो आहे, मास्तर खे 35,000 पघार मिले थी, 20,000 हुन खां महीने में व्याज कटे थो, बाक़ी 15,000 ॾिएसि थो। इनखे 2-3 साल खां इहो थो किसो हले। वरी असां वटि हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान छोकिरो आहे, उनजो पीउ जेको आहे सो कराची में फुटपाथ ते पियो आहे, गुर्दो चेंज करण, ज़ाल उहा बि उते गुर्दो थी ॾिएसि। उन्हनि 40,000 रुपया वाणे खां वरितो कर्ज़ इन कम जे लाइ। हाणे उहो वाणियो हुन खां अलाए 4 अलाए 5,000 महीने ते वठे थो। कल्ह उन ते थी वियो 51,600 जो। मां पंहिंजे पेटां कटे, मूं वटि को अमीर त कोन्हे, मूं वटि का ज़मीनदारी आहे, पेटां कटे हुनखे 51,600 ॾिनो अथमि। उहो वियो आहे कल्ह शाम जो वञी उहो माउ जो निमूरी खणी ऐं मामे खे ॾिनी अथसि ऐं उहो व्याज पंहिंजी जिन छॾायो अथसि। माना ईअं माण्हू फाथल आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त हिकिड़ो पुलिस वारो जंहिं ग़रीब खे कुटे थो ऐं इहो नथो सोचे त हिन वटि पैसो आहे या न, उहो वञी खणंदा व्याज, व्याज खणी उन पुलिस वारे खे पैसा ॾींदा, इहो शेयर वेंदी SSP ताईं। हाणे ॿुधो क़ुरान छा थो चए। हाणे गुनाहगार व्याज जा इहे बि था थियनि। रब साईं फरमाए थो त الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس। चए थो जेको व्याज खाईंदो उहो ईअं उथंदो जीअं शैतान खे चरियो करे छॾियो आहे। हाणे मां गारंटी थो ॾियां, जेकॾहिं को डॉक्टर कंहिं ग़रीब खे जंहिंखे ऑपरेशन जी ज़रूरत न आहे उनखे ॾोकड़नि लाइ ऑपरेशन कराईंदो ऐं 90% चांस आहे त उहे व्याज ते इहे पैसा खणी डॉक्टर खे ॾींदा, त इहो डॉक्टर बि ज़िमेदार आहे। इहो डॉक्टर साइकोलॉजिकली मरीज़ लाज़मन थींदो। जेकॾहिं को पुलिस वारो कंहिं ग़रीब खे इन लाइ थो मारे त जीअं ॾोकड़ ॾिए पेट्रोल जे लाइ या 5,000 10-15,000, ऐं जा माइट 90% चवंदा व्याज खणी जेकॾहिं हुन पुलिस वारे खे ॾियनि था, त इहा शेयर जेकॾहिं SSC ताईं पहुचे थी त या इहे चरिया थींदा ऐं या साइकोलॉजिकल मरीज़ थींदा या जो को न को घर जो भाती चरियो थींदो। इहो क़ुरान थो चवे त जेको व्याज जो हिसेदार आहे, क्याज खाए थो, ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल लज़ी यतख़ब्बतहु शैतान मिनल मस। छाकाणि छो हिननि खे तो सज़ा ॾिए अलाह साईं, ज़ालिक बिअन्नहुम क़ालू इन्नमल बई मिस्ल रिबा। जी इहे था चवनि त नॉर्मल बिज़नेस आहे, हे त असां धंधो था कयूं, भई छा कयूं, थाणे ते वेठा आहियूं, SSP खे असां थाणो पैसनि ते वरितो आहे, पैसा त किथां आणणा पवंदा, चाहे व्याज मां छो न मिलनि। पर सवाल आहे त उन्हनि खे मां चवां थो, उन डॉक्टरनि खे ऐं डॉक्टरनि खे, जो तव्हां टके जी ॻाल्हि जे करे बि माण्हू जो ऑपरेशन करे था छॾियो। बाबा ऑपरेशन थींदो, हॾी हींअर रखबी, हॾी हींअर रखबी, 90% कोशिशि कयो त ऑपरेशन न थिए, त ग़रीबनि ते ख़र्च न पवे, वरना इहो व्याज वठी ईंदा ऐं उहो व्याज तव्हां ताईं पहुचंदो, त तव्हां बि ज़िमेदार आहियो इन व्याज खे फैलाइण लाइ। जो सिंध जो हींअर नंढे तबिके में
घणे भाङे इंसान व्याज में फाथल आहे ऐं इन्हनि वाणियुनि वटि ऐं पठाणनि वटि ऐं ॿिए असांजे दुकानदार ऐं मांडनि वारनि वटि। मां ब्रेक थो वठां, ब्रेक खां पोइ हिन मौज़ूअ खे अञा जारी रखूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। तंहिंजे कर असां वटि पावर्टी लाइन में माण्हू आहिनि। मां ॿाहूं थो ॿधां उन्हनि डॉक्टरनि खे जेके बग़ैर सिज़ेरियन जे नालमर करण जी कोशिशि कयो, वरना जेकॾहिं इन ग़रीब व्याज वठी तव्हां ताईं पैसा पहुचाया त इहा बुराई बीमारी ए डॉक्टराणी ए डॉक्टर तुंहिंजे घर में ईंदी। को न को तुंहिंजो ॿारु या तूं साइकोलॉजिकली नफ़्सियाती मरीज़ जंहिंखे चरियो चइबो आहे थींदो। SSP साहिब जेकॾहिं तो वटि शेयर ठाणे जी अचे थी ऐं ग़रीब खे कुटे इहो व्याज जो पैसो तव्हां ताईं अचे थो, तव्हां ते बि हिन जो असरु पवंदो। जॾहिं की मां तव्हांखे क़ुर मां ॿुधायो आहे त जेको रिज़्क़ तव्हांखे अलाह ताला ॾींदो, ए डॉक्टर डॉक्टराणी ए पुलिस वारा ॿुध ऐं जज तूं बि ॿुध त जेको रिज़्क़ अलाह तव्हांखे लिखियो आहे उहो तव्हांखे 100% मिलंदो। चाहे तूं जज न हुजी, तूं छोला विकिणी, चाहे तूं पुलिस वारो न हुजी, तूं मज़ूर हुजी, 100% तव्हांखे ओतिरा ई पैसा मिलणा आहिनि जेतिरा तुंहिंजे नसीब में लिखियल आहिनि। लेकिन हलाल करे वठ या हराम करे वठ, इहो तुंहिंजे हथ में आहे। अलाह रिज़्क़ वधाए बि थो, घटाए बि थो, आज़माइश लाइ। अलाह से फरमाए थो फअम्मल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहु फअकरमहु वनअमहु फयक़ूलु रब्बी अकरमन। अलाह ताला किन माण्हुनि खे दौलत ॾेई आज़माए थो। अलाह थो फरमाए जॾहिं हिकिड़ो इंसानु आहे इज़ा मब्तला, जॾहिं अलाह इम्तिहान वठे थो, रब्बुहु फअकरमहु उनजी इज़त थो मुआशिरे में करे, वनअमहु उनखे रिज़्क़ वधाए थो ॾिए, पैसे वारो थो करे, फयक़ूलु रब्बी अकरमन त अलाह चए थो 90% चवंदो अलाह जी महिरबानी आहे। जेके वज़ीर 2 अरब रिश्वत खाईंदा न त उहे चवंदा अलाह जी महिरबानी आहे, अलाह ताला इज़त ॾिनी आहे, जेको आहे सो अलाह साईं हेलीकॉप्टर में थो विहारे, अलाह असांजी इज़त ॾिनी आहे। लेकिन वरी अलाह थो फरमाए त मां वरी ॿिए तरीक़े सां इम्तिहान थो वठां। चवे थो अम्मा इज़ा मब्तला फक़दर अलैहि रिज़्क़हु, त चए थो मां वरी हुननि जो रिज़्क़ घटायां थो, वज़ारत छॾायांसि थो, नौकिरीअ मां हिननि खे मुअतल थो करायां। त पोइ जॾहिं हुनजो रिज़्क़ घटाए थो त छा थो चए, फयक़ूलु रब्बी अहानन, त चए थो हे अलाह त मुंहिंजी बेइज़ती करे छॾी, अलाह मुंहिंजी इंसल्ट करे छॾी। त अलाह थो फरमाए त इहो जेको तोखां मां रिज़्क़ फुरे तोखे मां इम्तिहान थो वठां, उहो हिन 2 ॻाल्हियुनि जे करे आहे। न त मां तोखे रिज़्क़ ॾेई इम्तिहान वठां, फुरे वठां तॾहिं तो जॾहिं पहिरियों कल्ला बल्ला तुकरिमून अल यतीम, पहिरीं तो कहिड़े यतीम जी इज़त कई आहे। ख़ासि तौर थाणे में जंहिंजो अॻी पोठी कान्हे उनखे त कुटींदा, वठां, पर हिकिड़ो वॾेरो पोयां हूंदसि छॾे ॾींदा। माना इन जो मतिलबु आहे त इहे माण्हू बि यतीम सां नफ़रत था कनि। जंहिं माण्हूअ जी वीचारे जी अॻे पुठी कान्हे उनखे त ख़ासि तौर उन खां ॾोकड़ कढंदा ऐं उहो हुनजा माइट वञी व्याज वठी हिनखे पैसा ॾींदा। चए थो सबबु इहो आहे त मां तोखे तंग कयो, तोखे तंग करे तुंहिंजो रिज़्क़ घटाए तोखे बीमारी ॾेई तुंहिंजो इम्तिहान थो वठां। छाजे लाइ? कल्ला बल्ला तुकरीमून यतीम, तो यतीम जी कहिड़ी इज़त कई आहे, यतीम जो कयो। हदीस शरीफ़ में अचे थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना व काफ़िलुल यतीम कहातैन फिल जन्नत, यतीम जी जेको परवोरल हंदो, यतीम खे इज़त कंदो, यतीम खे लटो कपिड़ो ॾींदो, उनजी पढ़ाई कंदो, हुनजी किफ़ालत कंदो त जन्नत में मूंसां गॾु हूंदो। छा मतिलबु जन्नत में गॾु? इन जो मतिलबु आहे तव्हांजा घर भरिसां भरिसां हूंदा ऐं तव्हां वेठा हूंदो नहर ते वेठा दीदार कंदो त अलाह जो रसूल घुमंदे फिरंदे तव्हां सां चवंदा दादा अस्सलाम वालेकुम, मां आयो आहियां, लंघां थो, मुंहिंजो मिलंदो वञा, त तव्हांजो वात पटिजी वेंदो त अलाह जो रसूल तव्हां सां गॾु वेहंदो। इहा आहे जन्नत में जेका आहे सा मुलाक़ात। उन खां पोइ ॿियो सबबु हिकिड़ो यतीम वारो, ॿियो वला तहादून अला तामिल मिस्कीन, लफ़्ज़ी तर्जुमो त इहो आहे त तव्हां मिसकीन खे मानी कान खाराई। हिते इन जी माना न आहे त तव्हां देगियूं पचायो या ॿकर कुहो, हिते हिन जी माना आहे त कंहिं मिसकीन खे अहिड़ी मदद कयो जो पंहिंजे पेरनि ते बीही ऐं ख़ुदि कफ़ील थी वञे कमाईअ में। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईंदा त चवंदा आहिनि त कुहाड़ी ऐं रसी वठो, वञी काठियूं कयो, इहा हुनजी मदद हूंदी। तव्हां मरीज़नि ॾे वञो, सिविल अस्पताल में फुटपाथ ते पिया आहिनि, जेकॾहिं हुनखे तव्हांजी दवाऊं हुनखे वठी ॾियो या हुनखे ब्लड जी रत जी थैली ॾियो जंहिंजे करे हुनजो वॾो बीमार पियो आहे, उथी खड़ो थींदो, सॼी उमिरि कमाईंदो, तव्हांखे अजुर मिलंदो। इन जे जाइ जो तव्हां देग भत जी करे माण्हुनि में विरायो, सभु कंहिंजे घरनि में मानी उअं ई पचे थी, थाली थाली भत जी वेंदी, कहिड़ो आसमान किरी पवंदो। हा, देगियूं तॾहिं चाढ़बियूं जॾहिं त ॿोॾ अचे, ज़िलज़िलो थिए थो, कंहिंजी फोती थिए थी,
त पोइ इन में बिल्कुलु देगियूं चाढ़णु खपनि, छो त माण्हू मानी नथा करे सघनि। लेकिन चङे भले माहौल में तव्हां 8,000 देग ते करे इन 8,000 में कंहिंजो इलाजु करायो, 8,000 में कंहिंखे गाॾो वठी ॾियो जेको किराए जो गाॾो थो करे, उहो पंहिंजो पेरनि ते बीहे। इहा आहे असुलु। हिकिड़ो मांडणी वारो ग़रीब आहे, तव्हां उनखे 5,000 जो सामान विझी ॾियो मांडणी में त जीअं उनजी रोटेशन करे, त चई तव्हां इहो बि कोन था कयो। ताकुलून तुरास अकलनि लमा। ॿियो टियों ॻाल्हि त मुअनि जो माल, ॾाॾनि अबनि जी मिल्कियत, उहा वेठा खाओ, ठठ थी पेट पे था भरियो, गाॾियुनि में वेठा घुमो, पाण कमायो टको बि कोन अथव पर मुअनि जो माल खाओ वेठा। तुहे बूनल माल हुबन जुमा जमा, ऐं वरी उन खां पोइ माल जेको हुनखे ॻणे ॻणे रखो था सथियूं करे, त मथां कंहिं ग़रीब खे ॾियणो पवे। जेकॾहिं तव्हां में इहे अफ़ाल हूंदा त पोइ चए थो मां तव्हांजो रिज़्क़ तंग करे जेको सो मां तव्हांजो इम्तिहान वठंदुसि। हाणे अलाह जी मर्ज़ी आहे, जंहिंजो रिज़्क़ घटाए वधाए। चए थो अल्लाह यब्सितु रिज़्क़ लिमन यशा, अलाह जंहिंजो चाहे रिज़्क़ वधाए, यक़दिर जंहिंजो चाहे घटाए। फरिहू बिल हयात दुनिया, माण्हुनि खे जॾहिं रिज़्क़ वधी थो ॾाढा ख़ुशि था थियनि। चए थो वमल हयात दुनिया फिल आख़िरत इल्ला मता, चरियो ही दुनिया आख़िरत जे मुक़ाबले में हिकिड़ी ज़र्री आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झायो मा मसल दुनिया फिल आख़िरत इल्ला मसल मा यजल अहदकुम इस्बहु फिल यम फलयंजुर बिमा यरजु। चई तव्हां पाणी, समुंड जे पाणी में आङुर विझी ॾिसो त घणो पाणी तव्हांजे आङुर ते चढ़ियो आहे। बसि हीअ दुनिया इन आङुर ते चढ़ियल पाणी आहे ऐं समुंड तव्हांजी आख़िरत आहे। त चए थो हिन आख़िरत जे करे। ॿियो अलाह खां सवाइ रिज़्क़ कंहिंजे हथ में कोन्हे। अलाह फरमाए थो वकई मिन दाबतिन ला तहमिलु रिज़्क़हा, चए थो केतिरा जानवर आहिनि जो पाण सां ॿधी रिज़्क़ खणी कोन था हलनि। न को झिरकी थी ॿधी खणी हले 6 हफ़्ते जो रिज़्क़, न को गॾो थो खणी हले, न घोड़ो न बकरी। अलाह यर्ज़ुक़हा, अलाह उन्हनि खे रिज़्क़ थो ॾिए। यानी सुबुह जो बुखे पेट वञनि था, शाम जो पेट भरे अचनि था, अलाह उनखे रिज़्क़ ॾिए थो। व इयाकुम, अहिड़े नमूने सां अलाह बि तव्हांखे रिज़्क़ ॾेई सघे थो जेकॾहिं तव्हां अलाह जा थियो, अलाह ते तवक्कल रखो। उहो समीउन अलीम, अलाह ताला ॿुधे बि थो ऐं ॼाणे बि थो। बाक़ी अलाह खां सवाइ ॿिए जे हथ में रिज़्क़ कोन अथव। अलाह फरमाए इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे सॼो था, अलाह खां सवाइ जिन ॿिनि में उमेदूं रखो था, ला यमलिकून लकुम रिज़्क़ा, उहे हिननि जे हथ में तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन। फब्तगू इंदल्लाह रिज़्क़, जंहिं वटि रिज़्क़ आहे उहो अलाह आहे, उन्हीअ खां रिज़्क़ घुरो। वाबुदू, ऐं अलाह जी फरमान बरदारी कयो। वशकुरू ला, जेको ॾिनो अथई ते शुकुर कयो। छो त इलैहि तुरजऊन, तव्हांखे उन रब ॾेई वापसि मोटणो आहे। हाणे असां इन में असांखे जेका असां ॻाल्हि सम्झ में आई त जेको आहे सो घुरणो अलाह खां रिज़्क़ आहे ऐं ही अलाह जे हथ में सॼो रिज़्क़ आहे। असां हराम करे न वठूं, ख़ुदि ब ख़ुदि इहो रिज़्क़ तव्हां ॾे अची वेंदो। ख़ुदि ब ख़ुदि इहो रिज़्क़ जेको आहे सो तव्हां वटि पहुची वेंदो। रब साईं असांखे हिन क़ुर शरीफ़ में सम्झाइण जी कोशिशि कई आहे त इंसानो हथ पेर ॿाहूं त तव्हां जूं आहिनि, पर इन मां जेका शइ तव्हां कमायो था इहो अलाह थो चए मुंहिंजो पैसो आहे। तंहिंजे करे क़ुर में चए थो मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, मां जेको तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे तव्हां उन्हीअ मां जेको सो अलाह जे रस्ते में ख़र्च कयो। त माना असांजे हथनि पेरनि मां आयल रिज़्क़ अलाह थो चए त इहो रिज़्क़ मुंहिंजो आहे। ऐं जेको आहे सो अर्ज़ इहो आहे त हीअ जेके मां प्रोग्राम तव्हांखे ॾिनो आहे इहो इनशा अल्लाह ताला फलाह आख़िरत में बि जेको आहे सो वरी रिपीट थींदो ऐं सुभाणे सुबुह जो बि इनशा अल्लाह हिनखे रिपीट थी वेंदो। ही क़ुर शरीफ़ आहे, रसूलानी हदीस आहे, असांखे खपे त इनखे सम्झूं। ऐं बाक़ी अलाह फरमाए थो त इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था औसाननि या उन्हनि खे औरतुनि जो सम्झो था, व तख़लुक़ून इफ़्का, ऐं जेके आहिनि से तव्हां इहो कूड़ था आणो। हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी।